अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में अॼुकल्ह कुतनि जो राज आहे। खुरमशेर ज़मा जे तकरारी जुमिले सिंध असेंबलीअ में ममण मचाए छॾियो। पीपल्स पार्टी ऐं PTI जा मेंबर्स ॿखे पइजी विया। हिक ॿिए मथां उलरू इजलास शुरू थियो त PTI जे खुरमशेर ज़मा चयो त जामशोरो में कुतनि जे हमले में फ़ौत थियल ॿारड़ी ऐं माओला मग़फ़िरत जी दुआ घुरण जी अपील कंदे चयो त सिंध अंदरि अॼुकल्ह कुतनि जो राज आहे, जंहिं ते पीपल्स पार्टी मेंबर मुकेश कुमार ऐं ॿिया तपी बाहि थी विया। हिक ॿिए खे दड़का ऐं दाबा। कुझु ई मिंटनि में ऐवान मच्छी मार्केट बणिजी वियो। स्पीकर आगा सिराज दुरानीअ चयो त ऐवान में झेड़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। विढ़णो अथव त ॿाहिरि वञी विढ़ो। पाकिस्तान ऐं क़तर में LNG जे इम्पोर्ट लाइ 10 सालनि लाइ मुआहिदो थी वियो। क़तरी हुकूमत LNG जी क़ीमत $11 खां घटाए $9 करण ते राज़ी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान ऐं क़तर में मुआहिदे सां हर साल $30 करोड़ बचत थींदी। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त माज़ीअ जे कर्ज़नि सबबि रुपए जी क़ीमत ते दबाव पियो ऐं महांगाई थी। इलेक्शन चोरीअ में मुलविस ऑफिसर्स खे बचाइण मां साबित थी वियो त तव्हां चोरीअ में मुलविस आहियो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे चैलेंज करण मां साबित थी वियो त तव्हां चोरी कई आहे। ॿीहर चूंड खां फ़रार थियण मां साबित थी वियो त अवाम अवां जूं ज़मानतूं ज़ब्त कंदो। सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान ख़ान अवाम खे महांगाई ऐं गुरबत अपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणाइण खां सवाइ कुझु बि नाहे कयो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त चूंडुनि में धांधली करण PTI जी फितरत बणिजी वई आहे। कठपुतलीअ खे सेनेट इलेक्शन चोरी करण न ॾींदासीं। हफ़ीज़ शेख जी गाॾीअ ते झंडो लॻंदो आहे त पाकिस्तान ईंदो आहे। संदसि असां बि ॿाहिरि आहिनि। नून लीग जे अॻवान मोहम्मद ज़ुबैर चयो आहे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत वञण वारी आहे। हफ़ीज़ शेख वापसीअ जी टिकट कराए छॾे। हफ़ीज़ शेख रुगो IMF सां मुआहिदनि लाइ हुकूमत जो हिसो बणायो वेंदो आहे। सिंध सरकार अपोज़िशन लीडर हलीमा दिल शेख जे कमरे मां नांग हथ अचण वारे मामले खे ड्रामो करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर तामूर टालपुर चयो आहे त नांग बि 4.5 फुट ऐं जोगी बि 4.5 फुट हुयो। कोबरा हमलो कयो ऐं मरी बि उहो वियो। उहो समूरो ड्रामो आहे। टिफ़िन में मुअल नांग कंहिं आंदो, कहिड़ी लेडी आई हुई, डंडो केरु खणी आयो हो, जल्द सभु साम्हूं अची वेंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त टिफ़िन में नांग खणी अचण वारे मामले जी ॼाण न आहे। समूरे मामले जी जांच कई वेंदी। 13 रजब हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जे जश्न विलादत जे मौक़े ते उमराणी महला वार्ड नंबर 7 डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ मां हिक रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी पंहिंजी मंज़िल ताईं पहुती। 60 मील भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ लुंड में ओताक कचहरीअ जे सिरे हेठि सक़ाफ़ती शाम मल्हाई वई, जंहिं में क़ौमी शाइर महर डिबाई इनक़लाबी शाइरी ॿुधाई ऐं दाद वसूल कयो ऐं नामियार फ़नकार अला बख़्श ख़ासकेली ऐं डॉक्टर मोहब कलाम ॿुधाए कचहरीअ खे झूमाए छॾियो। ऐं उते वेठल माण्हुनि जो चवणु हुयो त ओताकुनि जो दौरु पुॼाणीअ तरफ़ वञी रहियो आहे, सो उन लाइ अहिड़ा वधीक प्रोग्राम रखे पंहिंजी सक़ाफ़त खे उजागर करे सघिजे थो। म्यूनिसिपल कमेटीअ जे रिटायर्ड थियल मुलाज़मनि पारां रिटायर्ड मुलाज़मनि खे रिटायरमेंट ऐं पेंशन जा पैसा न मिलण ख़िलाफ़ अशरफ गुल यूसुफ मसीह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में प्ले कार्ड खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असांखे 39 साल सर्विस करण जे बावजूदि असांखे रिटायरमेंट ऐं पेंशन जा पैसा नथा ॾिना वञनि, जंहिं ते उन्हनि बस वारनि खे अपील कई आहे त असांखे रिटायरमेंट जारी करे पेंशन ॾिनी वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र शहर में हलंदड़ तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठण लाइ मरियम रोड ऐं गुलाम हैदर शाह कॉलोनी रोड जो मुआइनो कयो। हैदराबाद ठंडी सड़क तेज़ रफ़्तार कार फुटपाथ सां टकराइजी पई, जंहिं जे नतीजे में नौजवान फसी मेमण तॾे ते फ़ौत थी वियो ऐं जॾहिं त अहमद मेमण नाले शख़्स सख़्तु ज़ख़्मी थी पियो, ॿिन्ही खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो ऐं जॾहिं त ॿुधायो पियो वञे त फ़ौत थी वियल नौजवान फसी मेमण जी गुज़िरियल ॾींहुं मंगणी थी हुई। मिठियाणी शहर जे वार्ड नंबर 5 जे शेख मोहल्ला जे रहवासन शेख मोहल्ला में सफ़ाई न थियण ख़िलाफ़
मुहर्रम शेख हाजन जोखियो जमशेद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त असांजे मुहल्ले में कचिरे जो ढेर लॻो पियो आहे। रस्तनि ते गटरनि जो पाणी उथली आयो आहे, जंहिं सबबु स्कूल वेंदड़ ॿारनि ऐं आम माण्हुनि खे तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पवे। जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त जल्द असांजे मुहल्ले मां गंदगी दूरि कई वञे ऐं असांखे बीमारियुनि ऐं बदबू खां बचायो वञे। ॿी सूरत में असां एडमिनिस्ट्रेटर जी ऑफिस अॻियां धरणो हणी सख़्तु एहतिजाज कंदासीं। डिप्टी कमिश्नर कैप्टन रिटायर्ड बिलाल शाहिद राव नौशर फ़िरोज़ में क़ाइमु थींदड़ कोरोना वैक्सीनेशन मर्कज़ जो इफ़्तिताह कयो, जंहिं मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर सिकंदर अली अब्बासी, कोरोना वैक्सीन मर्कज़ जे फोकल पर्सन डॉक्टर सईद अहमद जलबाणी ऐं ॿिया पिणु शामिल, जंहिं में पहिरें मरहले में 2450 हेल्थ वर्कर्स खे कोरोना वैक्सीन लॻाई वेंदी, जॾहिं त अॼु 10 ॼणनि खे कोरोना वैक्सीन पिणु लॻाई वई। सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि खां पोइ सिंध हाई कोर्ट सखर बेच जे सख़्तु हुकुमनि ते आपाशी रोहिड़ी डिवीज़न मोरो जे इंजीनियर तारिक अहमद केहर पारां आपाशी खाते जे ज़मीन ते कब्ज़ा हटाया, जंहिं में सिंध कॉलोनी लुंडकी शाख दर्स शाख दौलतपुर शाख ते ऑपरेशन करे सख़्तु कार्रवाई कई वई। साहिवाल जे ॻोठ 43 फवारेल में 2 ॾींहं अॻु ज़ालिम वॾेरे जे ज़ुल्म जी इंतिहा। ॿुधायो पियो वञे त वॾेरे जे धीउ खे छेड़ण तां मना करण तां ग़रीब छोकिरे पुलिस में कंप्लेन कई, जंहिं ते वॾेरे खे कावड़ अची वई ऐं छोकिरे जे वालिद साहब खे असले जे ज़ोर ते खणी संदसि गले में कुते वारो पटो विझी कुते वांगुरु हलरायो ऐं कुते वारनि थांवनि में पिणु सॼो ॾींहुं पाणी पीआरींदो रहियो ऐं तशदुद कंदो रहियो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।